पाकिस्तान पीपल्स पार्टी के सूबाई सदर निसार अहमद खोड़ो की हिदायत से पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी के इतलात सेक्रेटरी रफ़ीक अहमद मंगी की प्रेस कॉन्फ्रेंस तफसीलन मूजिब DHQ प्रेस क्लब मीरपुर माथिल होते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी के इतलात सेक्रेटरी रफ़ीक अहमद मंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वफ़ाक़ी सरकार जूं सिंध सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो बंद न थी सघियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत इरसा एक्ट में मुमकिना तरमीम आणणु चाहे पई जेका सिंध जे हक़नि ते धाड़ो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां माचेरी माओ वारो सलूक करे रही आहे। माज़ी में भी सिंध जो पानी बंद कयो वियो हो। उन वक़्त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कमू शहीद बॉर्डर ते तारीख़ी धरणो लगायो हो। जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार सिंध सां ज़्यादतियूं बंद न कयूं त हिकु दफ़ो ॿीहर चेयरमैन बिलावल भुट्टो जी अॻवाणीअ में धरणो लॻाइण लाइ पीपल्स पार्टी जा कारकुन तयार आहिनि। हुन वधीक चयो त सिंध में वफ़ाक़ी हुकूमत पारां ॾिनल तरक़ियाती मंसूबनि खे बि नज़रअंदाज़ कयो पियो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची